नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त बडाणी में ॻोठाण जो पुलिस के खिलाफ़ पाक किताब खणी एहतजाज मुज़ाहिरो। बडाणी वेझो गबोल थाने जी हद ॻोठ मुश्की खान भंगवार में 1 साल पहिरीं मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो, जंहिंमें 2 माण्हू क़तल थिया हुआ। 1 साल गुज़रण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। इन मौके ते ॻोठाण मुश्की खान भंगवार, अली हैदर भंगवार, अली नवाज़ भंगवार, शंभू फ़कीर भंगवार, इस्लाम खार भंगवार ऐं ॿिनि पुलिस ते इल्ज़ाम हणंदे चयो त गबलो थाणे जी पुलिस जवाबदारनि सां बिट बणियल 1 साल गुज़रण बावजूद पुलिस खून में घुरबल जवाबदार शरीफ भंगवार, जावेद भंगवार, कुर्बान भंगवार, जुमो भंगवार, अब्दुल वाहिद भंगवार ऐं ॿिनि खे गिरफ़्तार न करे सघी। हिन वधीक चयो त जवाबदारनि खे बास जी पुठ भरे हुजण जे करे सरेआम घुमी रहिया आहिनि। पुलिस गिरफ़्तार करण खां लवाए रही है, जॾहिं त जवाबदार शरीफ भंगवार असांजी 300 एकड़ एराज़ी ज़मीन ते कब्ज़ो पिणु बणियल है। हू केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रही, असांजी घरनि मथां राति जो फायरिंग करे आसानी सां फरार थी वेंदो। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर खां मुतालबो कयो आहे त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।